ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। यूसी किरकिलीअ में पीपी ग्रुप बंदीअ जो शिकार। यूसी जे वार्ड नंबर 1 ते पीपी मुखालिफ़ में बीठल काउंसलर अब्दुल्ला बबर पंहिंजी बिरादरीअ जे ॾाढ़ू बबर, मुबीन बबर, मोहरम बबर, अनवर बबर, खान बबर, शमीर बबर समेत ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी पीपीअ जा जियाला आहियूं। हिन बलदियाती चूंडनि में यूसी अंदर पीपी पंहिंजे मनपसंद जा उम्मीदवार बीहारे असांजे जियालनि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज कयो वियो आहे ऐं पीपी क़यादत के काफ़ी शिकायतूं कयूं पर असांखे पीपी मक़ामी क़यादत जे चवण ते हिकु बि काउंसलरीअ जी सीट ॾियण लाइ तयारु न आहे। असां मजबूर थी यूसीअ जे हिकु वार्ड ते आज़ाद हैसियत में बीठा आहियूं। इंशाअल्लाह काउंसलर जी सीट खटे ॾेखारींदासीं ऐं असांजी ज़िले क़यादत खां मुतालबो कयूं था त यूसी में पार्टी टिकटूं विरहाइण वक़्तु असांजे मुतालबे ते नज़र रखनि। रिपोर्ट करे जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकन बुरड़ा।